Riyazi class 9 Unit 5 Lesson 18 Square root of algebraic expressions Algebra इज़ारनि जो ॿियो मूल आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार ॿारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.2 पढ़ी छॾीसीं। अॼु असां इन सबक में स्क्वायर रूट ऑफ अलजेब्रिक एक्सप्रेशंस यानी अलजेब्री इज़ारनि जो ॿियो मूल लहण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो ॿारो हाणे असां ॿियो मूल 7 ऐं 8 क्लास जे अंदरि सिखी आया आहियूं। ॿियो मूल लहण जा ॿ तरीक़ा बि अवां सिखिया हूंदा। हिकिड़ो हुयो डिवीजन मेथड जे थ्रू ॿियो मूल लहण, ॿियो हुयो जुज़न वसीले ॿियो मूल लहण। ठीकु आहे, उहे साॻिया ई तरीक़ा हिते अलजेब्री इज़ार जे ॿियो मूल लहण में इस्तेमालु थींदा। ठीकु आहे ॿारो, पर उन खां अॻु में असां अलजेब्री इज़ार जे ॿियो मूल जी डेफिनेशन पढ़ूं था। हाणे उहा डेफिनेशन असां वटि आहे त स्क्वायर रूट ऑफ अ गिवन एक्सप्रेशन x is an expression y. When we multiply an expression by itself, the result will be given expression x. हाणे ॾिसो छा पियो चए त हिकिड़ी असां वटि एक्सप्रेशन हूंदी जंहिंजो नालो असां रखियोसीं x, उन जो जेको ॿियो मूल हूंदो पोइ असांखे ॿी एक्सप्रेशन मिलंदी y, उहो हूंदो। ठीकु आहे, पर जॾहिं असां चए थो त उन y खे पंहिंजो पाण सां ॿ दफ़ा जेकॾहिं ज़र्ब कंदासीं त पोइ उनजो जवाबु असांखे छा मिले, असुल की एक्सप्रेशन हूंदी उहा यानी x। हाणे फॉर एग्ज़ाम्पल कीअं, हाणे ॾिसो हिते तवजो ॾियो। हाणे सपोज़ था कयूं असां हीउ जेको x आहे उहा हिकु एक्सप्रेशन आहे, उनजो ॿियो मूल आहे y, पर जॾहिं मां y खे ॿ दफ़ा पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे x मिले। हाणे कीअं, ॾिसो मां इहा तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि थो कयां। सपोज़ था कयूं असांखे चयो थो वञे त 9x स्क्वायर जो छा कयो, स्क्वायर रूट फाइंड आउट करियो। हाणे स्क्वायर रूट फाइंड आउट करण जो तरीक़ो तव्हांखे ख़बर हूंदो। हाणे छा कंदा आहियूं असां हीअं कंदासीं त 9x स्क्वायर जा जुज़ा कढी वेंदासीं। ठीकु आहे ॿारो, त 9x स्क्वायर जा जुज़ा कहिड़ा निकिरंदा, हिकिड़ो निकिरंदो 3x, ॿियो बि 3x निकिरंदो। त पोइ मां हाणे हिनखे पुट करे थो वञा स्क्वायर रूट जे अंदरि। तवजो ॾियो, हीउ थी वियो हिकिड़ो 3x, ज़र्ब में हिन सां गॾु ॿियो बि 3x थी वियो। हाणे हीउ पेयर मुकमल थियो, इहो ॿाहिरि निकिरी आयो। ठीकु आहे, यानी मां इनखे लिखी सघां थो इज़ इक्वल टू 9x स्क्वायर इज़ इक्वल टू 3x। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते ॾिसो, जॾहिं मां 3x खे पंहिंजो पाण सां ॿ दफ़ा ज़र्ब कंदुसि त मूंखे 9x स्क्वायर मिली वेंदो आहे। जी हा, बिल्कुलु मिली वेंदो। हाणे इहा ई शइ आहे जेका मूं हिते तव्हांखे डेफिनेशन में सम्झाइण जी कोशिशि कई आहे। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ॾिसो ॿारो, हाणे हिते चए पियो त वी शैल डिस्कस 2 methods to find out the square root of the algebraic expression। हाणे हिते असां अलजेब्रिक एक्सप्रेशन जो स्क्वायर रूट फाइंड आउट करण जा ॿ तरीक़ा सिखंदासीं। हाणे जेको पहिरियों तरीक़ो आहे उहो आहे फैक्टोराइज़ेशन मेथड, यानी जुज़न जे वसीले ॿियो मूल मालूम करणु। ऐं ॿियो असां वटि आहे बाय डिवीजन मेथड, यानी वंड जे वसीले अलजेब्रिक एक्सप्रेशन जो ॿियो मूल आणणु। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ॾिसो ॿारो, हाणे असां पहिरियां स्क्वायर रूट बाय फैक्टोराइज़ेशन मेथड सिखण जी कोशिशि कंदासीं। हाणे असां वटि मिसाल आहे त फाइंड स्क्वायर रूट ऑफ द एक्सप्रेशन 49x स्क्वायर प्लस 126xy प्लस 81y स्क्वायर बाय फैक्टोराइज़ेशन मेथड। हाणे असांखे छा करिणो आहे त 49x स्क्वायर प्लस 126xy प्लस 81y स्क्वायर जो स्क्वायर रूट फाइंड आउट करिणो आहे, पर कहिड़े तरीक़े सां, फैक्टोराइज़ेशन मेथड जे तरीक़े सां। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेका एक्सप्रेशन असांखे गिवन आहे उहा लिखी वेंदासीं। उहा इज़ इक्वल टू 49x स्क्वायर प्लस 126xy प्लस 81y स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, आमतौर ते कीअं थींदो आहे, जॾहिं असांखे स्क्वायर रूट फाइंड आउट करणो हूंदो आहे त असांखे जेको बि नंबर मिलियल हूंदो आहे असां उनजा जुज़ा कढंदा आहियूं न। हिते बि ईअं थींदो, असां छा कंदासीं, हाणे इन एक्सप्रेशन जा जुज़ा कढंदासीं। ठीकु आहे, ॾिसो ॿारो, हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा। त सभ खां पहिरियां मां हिनखे छा कंदुसि त 49x स्क्वायर खे कीअं करे लिखंदुसि, अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 49x स्क्वायर मिले। जी हा, बिल्कुलु आहे। उहो कहिड़ो आहे, उहो आहे 7x। मां लिखी सघां थो 7x होल स्क्वायर प्लस, हाणे हिते छा कंदुसि, ॾिसो उन खां बाद में अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 81y स्क्वायर ॾे। जी हा, बिल्कुलु आहे। उहो असां वटि आहे 9y। ठीकु आहे,
ॾिसो बारो जेकॾहिं मां हाणे हिन खे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में आणियां त हीउ रहियो असांजो ए स्क्वायर, हीउ रहियो बी स्क्वायर, बाक़ी जेको विचो टर्म आहे उहो थींदो आहे 2ab, यानी हिते रहियो 2, हिते ए जी जाइ ते छा ईंदो 7x, बी जी जाइ ते छा ईंदो 9y। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां इहो सिखी आया आहियूं त जेकॾहिं असां वटि का एक्सप्रेशन अगरि ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारे नमूने सां मिलियल हूंदी त उनजा जुज़ा कहिड़ा बीहंदा त ए प्लस बी इंटू ए प्लस बी, या ईअं बि चई सघूं था त ए प्लस बी होल स्क्वायर। ठीकु आहे वारो। त हिते असां वटि ए जी वैल्यू छा आहे, उहा असां वटि आहे 7x, असां वटि बी जी वैल्यू छा आहे, उहा आहे 9y। त पोइ असां लिखी सघूं था त इन जा जुज़ा निकिता इज़ इक्वल टू 7x प्लस 9y, ॿियो बि सेम जुज़ो निकितो त 7x प्लस 9y। ॾिसो ॿारो हाणे तवजो ॾियो, हाणे असां हिते छा कंदासीं त हाणे असां जेका एक्सप्रेशन गिवन आहे उनखे स्क्वायर रूट में पुट करे वेंदासीं। त पोइ कीअं थींदो त 49x स्क्वायर प्लस 126 xy प्लस 81y स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, जेकी असां जुज़ा ॻोल्हिया आहिनि असां उहे हिते पुट करे वेंदासीं। हिकिड़ो आहे 7x प्लस 9y, ॿियो बि असां वटि आहे 7x प्लस 9y। जीअं ॾिसो ॿारो हाणे हिते पेयर मुकमल आहे त पोइ 7x प्लस 9y स्क्वायर रूट खां ॿाहिरि निकिरी ईंदो, त पोइ थींदो इज़ इक्वल टू 7x प्लस 9y। ठीकु आहे ॿारो। त पोइ इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो एंसर। ठीकु आहे ॿारो। अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी अहिड़े तरीक़े सां। ॾिसो ॿारो हींअर असां वटि आहे हिते स्क्वायर रूट बाय डिवीजन मेथड, यानी वंड वसीले ॿियो मूल मालूम करणु। हाणे हिते असां वटि मिसाल आहे त फाइंड स्क्वायर रूट ऑफ द एक्सप्रेशन 4x रेज़्ड 4 प्लस 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49 बाय डिवीजन मेथड। हाणे हिते पियो चए त 4x रेज़्ड 4 प्लस 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49 जो ॿियो मूल लहो वंड वसीले सां। हाणे हीअ छा आहे, असांखे एक्सप्रेशन गिवन आहे। हाणे ॾिसो बारो तवजो ॾियो, उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते असां लिखी ईंदासीं सॉल्यूशन। ठीकु आहे बारो। हाणे असां हिते छा कंदासीं, जेका एक्सप्रेशन गिवन आहे असां उहा हिते लिखी वेंदासीं इज़ इक्वल टू 4x रेज़्ड 4 प्लस 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, वंड वसीले ॿियो मूल लहण जो तरीक़ो सिखंदासीं। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखी वेंदासीं 4x रेज़्ड 4 प्लस 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49। हाणे ॾिसो ॿार तवजो ॾियो, अददनि जे अंदरि छा थींदो त सभ खां पहिरियां असां अदद काउंट कंदा हुआसीं। जेकॾहिं अददनि जो तइदाद यानी नंबर ऑफ डिजिट जेके अगरि इवन हूंदा हुआ त पहिरियां जेके 2 डिजिट हूंदा हुआ असां उन्हनि ते स्क्वायर वारे नमूने सां टेबल हणंदा हुआसीं। पर हाणे हिते ईअं कोन थींदो आहे। हिते हाणे ईअं थींदो त असां डिसेंडिंग ऑर्डर में एक्सप्रेशन खे लिखी वेंदासीं। ठीकु आहे, यानी सभ खां पहिरियां जेको वॾे पावर वारो टर्म हूंदो उहो उन खां बाद में वरी उन खां नंढे पावर वारो टर्म ऐं उन खां बाद में उन खां नंढो, मतिलबु त अहिड़े तरीक़े सां असां जेका एक्सप्रेशन आहे उन खे लिखी वेंदासीं। पोइ सभ खां पहिरियां जेको पहिरियों टर्म पियल हूंदो यानी वॾे पावर वारो उन ते स्क्वायर वारे नमूने सां टेबल हणंदासीं। हाणे स्क्वायर वारो नमूनो कीअं, हाणे ॾिसो त जेकॾहिं सपोज़ कयूं हिते कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 4x रेज़्ड 4 ॾिए। हाणे उहो आहे 2x स्क्वायर। त हाणे स्क्वायर वारो नमूनो कीअं, त असां 2x स्क्वायर खे वरी पंहिंजो पाण सां ई ज़र्ब कंदासीं। ठीकु आहे, इन खे चइबो आहे स्क्वायर वारो नमूनो। हाणे हिते मां लिखी वेंदुसि त 2x स्क्वायर, वरी छाजी टेबल हणंदुसि, वरी इन खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदुसि न। त पोइ हाणे कीअं थींदो, त पोइ मूंखे छा मिलंदो, 2x स्क्वायर ज़र्ब कंदासीं 2x स्क्वायर सां त जवाबु असांखे हिते मिली वेंदो 4x रेज़्ड 4। ठीकु आहे ॿारो। ऐं मथे मां उहो लिखी वेंदुसि जंहिंजी मां टेबल हई आहे। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे असां हिते छा कंदासीं, हिते असां कट छॾाईंदासीं। कट जो उसूल हूंदो आहे हिते मथे प्लस हूंदी आहे, हुते माइनस थी वेंदो आहे। त पोइ हाणे हिते थी वेंदी माइनस,
जॾहिं असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त पोइ 4x रेज़्ड 4 आहे उहो 4x रेज़्ड 4 में ख़तमु थी वियो। ठीकु आहे ॿारो। हाणे जेके असां खोड़ा पढ़िया हुआसीं हाणे उन्हनि खे असां जोड़ करे हेठि रखंदासीं। हिते छा थींदो त 2x स्क्वायर खे जॾहिं मां 2x स्क्वायर सां जोड़ कंदुसि त मूंखे जवाबु छा मिलंदो? जवाबु मूंखे हिते मिलंदो 4x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे मां छा कंदुसि, अॻिते जेका एक्सप्रेशन बची आहे उहा मां लाइ हेठि रखंदुसि। त पोइ हाणे कीअं थींदो? इहो थींदो त 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49। हाणे हिते छा पियो आहे त 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर। त पोइ हाणे हिते मां छा जी टेबल हणां त पोइ मूंखे 12x क्यूब मिले। हिते आहे 4x स्क्वायर। जेकॾहिं मां 4x स्क्वायर खे मां 3x सां ज़रब कंदुसि मूंखे 12x क्यूब मिली वेंदो। जी हा बिल्कुलु मिलंदो। पर हाणे ही टेबल कीअं हणबी? हाणे हिन जो तरीक़ो ॾिसिजो। हाणे छा कंदुसि मां हिते प्लस 3x लिखंदुसि, स्क्वायर वारे नमूने सां टेबल हणी आहे। त पोइ हाणे हिते छा थींदो त हेठि बि मां 3x रखंदुसि। पोइ छा कंदुसि त पोइ हाणे असांखे हिते ज़रब छॾाइणी आहे। छा थींदो हिते त जॾहिं मां 3x खे ज़रब कयो 4x स्क्वायर सां त मूंखे जवाबु मिलियो 12x क्यूब। साॻी तरीक़े सां जॾहिं मां 3x खे 3x सां ज़रब कयो त मूंखे जवाबु मिलियो 9x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते आउं छा कंदुसि, जिते प्लस जी साइन आहे उते मां माइनस करे ईंदुसि। हिते बि माइनस थी वई, हिते माइनस थी वई। हाणे असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं। 12x क्यूब में ख़तमु थी वियो। हाणे हिते घणो आहे 19x स्क्वायर हुआ माइनस 4 त 9x स्क्वायर बि थी विया माइनस 4। त पोइ भाई हिते घणा थी वेंदा? त पोइ हिते थी वेंदा 28 माइनस 28x क्यूब माइनस 42x प्लस 49। ठीकु आहे ॿार। अहिड़े तरीक़े सां ऐं हाणे हिते छा थींदो? हिते साॻे तरीक़े सां जोड़ थी वेंदी त 4x स्क्वायर प्लस 6x। हाणे जेकॾहिं जंहिंजी टेबल लॻंदी उहा वरी अॻिते 6x खां अॻियां प्लस में उहो नंबर जेको आहे उहो अची वेंदो, वरी उहा इन सॼी एक्सप्रेशन सां ज़रब थी वेंदी। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे तवजो ॾियो, हिते घणो पियो आहे माइनस जो 28x स्क्वायर। ठीकु आहे ॿारो। हाणे मां 4x स्क्वायर खे छा सां ज़रब करियां त पोइ हिते मूंखे माइनस जो 28x स्क्वायर मिले। ॾिसो ॿारो हाणे हिते मां हिन खे ज़रब कंदुसि माइनस जे 7 सां। ठीकु आहे ॿारो। त पोइ मां हिते लिखंदुसि माइनस 7, हिते हेठि मिलंदो माइनस 7। हाणे ॾिसो जॾहिं मां माइनस जे 7 खे ज़रब कयो 4x स्क्वायर सां जवाबु मूंखे छा मिलंदो? माइनस जो 28x स्क्वायर। साॻी तरीक़े सां माइनस जो 7 वरी 6x सां ज़रब थींदो माइनस जा 42x। तवजो ॾियो। हाणे ई साॻी तरीक़े सां वरी जॾहिं मां माइनस जे 7 खे माइनस जे 7 सां ज़रब कयो मूंखे जवाबु मिलियो प्लस जो 49। ॾिठो ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां हिते असां सिंप्लीफाई करे ईंदासीं। पहिरियां निशानियूं बदिलाए ईंदासीं। जिते प्लस आहे उते माइनस, जिते माइनस आहे उते प्लस। हिते प्लस थी वेंदी, हिते प्लस थी वेंदी, हिते थी वई माइनस। अहिड़े तरीक़े सां हाणे ही टर्म हिन में ख़तमु थियो, ही टर्म हिन में ख़तमु थियो, ही टर्म हिन में ख़तमु थियो। ऐं जेको हिते आहे असां हुनखे जोड़ करे छॾींदासीं। हिते थींदो त 4x स्क्वायर प्लस 6x माइनस जा 14। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन साइड जोड़ पियो थिए ऐं हिन साइड छा पियो थिए कट पियो थिएव। इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। ठीकु आहे ॿारो। हाणे छा पिया कयूं? हा ॾिसो ॿारो हाणे असां हिकिड़ी शइ भुलिजी वियासीं। असां जेके शयूं ज़रब कंदा पिया अचूं उहे मथे असां न लिखियूं आहिनि, हींअर असां उहे लिखी था छॾियूं। पहिरियां 2x स्क्वायर जी टेबल हणीसीं, उन खां बाद में प्लस 3x जी ऐं लास्ट में माइनस 7 जी टेबल। ॾिसो ॿारो त पोइ हाणे हिते छा थींदो? असां हिन खे लिखंदासीं इज़ इक्वल टू 4x रेज़्ड 4 प्लस 12x क्यूब माइनस 19x स्क्वायर माइनस 42x प्लस 49। छा कयोसीं? जॾहिं असां हिन जो ॿियो मोल फाइंड आउट कयोसीं त पोइ असांखे जवाबु छा मिलियो? असांखे जवाबु मिलियो त इज़ इक्वल टू 2x स्क्वायर प्लस 3x माइनस 7। अहिड़े तरीक़े सां इहो असांजो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो। हाणे सभ खां पहिरियों छा करिणो आहे? असांखे उहा एक्सप्रेशन लिखी वञणी आहे। ठीकु आहे ॿारो। पोइ असां छा कंदासीं? पहिरियां जेको पहिरियों टर्म आहे उन ते टेबल हणण जी कोशिशि कंदासीं। टेबल स्क्वायर वारे नमूने सां लॻंदी। उन खां बाद में छा थी वेंदो? हिन साइड छा थींदी? कट। हिते जोड़ थींदो वेंदो।
असां जेको जोड़ कंदासीं उन लाइ असां हेठि रखंदासीं, उन खां बाद में वरी जेको ॿियो टर्म आहे प्लस में या माइनस में कुझु बची सघे थो, पोइ उन सां वरी जेका आहे न स्क्वायर वारे नमूने सां ज़रब थींदी वेंदी, इन साइड जोड़ थींदो हलंदो सम, इन साइड कट थींदो हलंदो, अहिड़े तरीक़े सां। ऐं जेको तव्हांखे खोड़ो हणिणो आहे उहो जॾहिं असां 2x² हयोसीं उहो हिते लिखियोसीं, वरी जॾहिं असांखे 3x जी टेबल हणी आहे उहा असांखे इन जाइ ते मथे रखे वञणी आहे, ऐं जॾहिं असां लास्ट में -7 जी टेबल हईंसीं त उन खे मथे रखी वञिणो आहे, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो, उमेद तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी। अहिड़े तरीक़े सां असां अॼु सिखियोसीं त कहिड़े नमूने सां स्क्वायर रूट बाय डिवीजन मेथड फाइंड आउट कबो आहे। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।